मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मोहतरम साथियों, दादू ज़िले जे PS रुकण जे हिक चांडियन जे ॻोठ में ॿिन्ही धुरियुनि जंहिंजो ताल्लुक़ चांडिया बिरादरी सां हुयो, उन्हनि जे दरमियान हिकिड़ो तनाज़ो थियो। हिक धुर ॿी धुर जे मथां इल्ज़ाम आयो त इहो छोकिरो असांजी चाउठ टपी आयो आहे। राति जो दरवाज़े उनजे ते पहुता। दरवाज़े ते पहुचण सां गॾु सॾु कयूं उन छोकिरे जे पीउ खे। छोकिरे जो पीउ ॿाहिरि निकिरी आयो। उनखे चयूं त तुंहिंजो छोकिरो असांजी चाउठ टपी आयो आहे, ॾोही आहे या बेॾोही आहे, लेकिन असांजे चाउठ टपी अथई। हाणे हू असांजो कारो आहे, असांखे ॿाहिरि कढी ॾे, असां हुनखे क़तलु कयूं। हुन चयो त मुंहिंजो पुटु इंतिहाई दर्जे जो ईमानदार शरीफ़, ज़िंदगी में हुन खां एॾी ग़लती कोन थी आहे, न कि अहिड़ी तबियत जो मालिक आहे। मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे, 4 नियाणियूं आहिनि। मुंहिंजो काइनात में ॿियो कुझु बि कोन्हे, इहो हिकिड़ो पुटु आहे। मुंहिंजे पुट खे ख़ुदा जे सदके जियदान ॾियो। हुननि चयो त आसमान ॾरी पवे, ज़मीन फाटी पवे, सिज धरती ते लही अचे, पर असां तुंहिंजे पुट खे जीअरो न छॾींदासीं। हींअर राति थी वई आहे, असां छॾे वञूं था। कुझु उन्हनि मंझां माण्हू हथियारबंद बीहारियूं जेके हिन जे घर खे कड़ो ॾेई करे वेही रहिया हथियारनि सां सुबुह ताईं। त मतां राति जो ही घर छॾे ॿार बचा वठी हलियो वञे ऐं असां छोकिरे खे न मारे सघूं। सुबुह जो 6 बजे हू बचिड़ो सॼी राति पंहिंजे माउ जी कच्छ में सुतो रहियो। पीउ हुन जे मथां रोए पियो, माउ हुन जे मथां रोए पई, भेणूं हुन जे मथां रोअनि पियूं ऐं चवनि पियूं, अदा असां त तुंहिंजे हथनि ते अञा मेहंदी बि कोन आई हुई, पेरनि ते मेहंदी बि कोन आई हुई, मामनि तुंहिंजो आहे मोड़ बि तोखे कोन ॿधा हुया। सुबुह जो 6 बजे मस्जिद मां हुन 10 क़ुरान खयां, नियाणियूं वरितियूं, मेड़ करे हुननि जे दर ते वियो, लेकिन हुननि चयो त असां कुझु न मञंदासीं। सुबुह जा 8 थिया, दरवाज़े ते पहुता, सॾु थियो, चयो त छोकिरो हाणे कढी ॾे, राति तोखे 8 बजे ताईं मोहलत ॾिनी हुईसीं। पीउ पंहिंजे हथनि सां कीअं पंहिंजो पुटु ॿाहिरि कढी ॾे त मुंहिंजे पुट खे को क़तलु कयो, गोली हणोसि। ज़मीन ऐं आसमान उन वक़्तु इहो नज़ारो ॾिसी ज़मीन बि रुनी हूंदी, आसमान बि रुनो हूंदो। जॾहिं छोकिरो पीउ ॿाहिरि न पियो वठी वञी सघे त हू ज़ोर ते घर में दाख़िल थी आयो। बचो पंहिंजे अमड़ जे हंज में सुतल हुयो। 23 साल अमड़ पंहिंजे बचे खे पालियो, पीउ पंहिंजे बचे खे पालियो, भेणुनि जो सहारो, पीउ माउ जो लख़्त जिगर। हू आया माउ जे कच्छ मां ज़ोर ते छोकिरे खे छिके ॿाहिरि कढियो। गोलियुनि जा मुंहं खुली विया। 7 गोलियूं हुयूं उन 23 सालनि जे मासूम गबरू नौजवान खे, जेको थॾे ते मरियो। थॾे ते फ़ौत थी वियो, लेकिन उन्हनि इहो शर्त रखियो त पुलिस खे चवंदे त हिन ख़ुदकुशी कई आहे, ऐं पुलिस जेकी बि पैसा घुराई उहे बि तूं ॾींदे, न त तुंहिंजी सॼी घर खे बाहि लॻाईंदासीं ऐं तुंहिंजी आक जा सभु भाती मारींदासीं। 2.5 लख रुपया पुलिस खे भरे ॾेई ऐं पुलिस खे चई त मुंहिंजे पुट ख़ुदकुशी कई। पुलिस जे मथां इहो फ़र्ज़ु हुयो त स्टेट फ़रियादी थिया। उन्हनि खे पुलिस खे ख़बर बि पई त क़तलु बि हिन फलाणी धुर कयो आहे, पर हू ताक़तवर हुया ऐं कमज़ोर हुयो। पुलिस कमज़ोर जो साथ न ॾिनो।
ऐं ताक़तवर ज़ालिमनि जो साथ ॾिनो ऐं 2.5 लख जे एवज़ में 23 सालनि जे मासूम नौजवान जी ज़िंदगी जो सौदो थियो ऐं उहो सौदो अहिड़ी तरह थी करे उन जी ज़िंदगी बर्बाद थी वई ऐं खून लुड़ी वियो। वरी हिन मथां इहा पाबंदी त ॻोठु न छॾींदे त मथां प्रेस में वञे, कोर्ट में वञे, थाणे ते वञे, SP ऑफिस में वञे